नवाज न्यूज़ से गनावया संजा सैयद हल्ला से हेडलाइन सिर्फ मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस वधीक 131 मरीजन जो हयाती विटकार वियो। फौतन जो अंग वधी 17,811 थी वियो। एनसीओसी मूजिब गुज़िर 24 कलाकनि दौरान 5,122 नवां केस दाख़िल। 5,360 मरीजन की हालत गणती जोगी। कराची जे तक एनए 249 की नंढी चूंड की समूरियन 276 पोलिंग स्टेशन जा गैर हतमी गैर सरकारी नतीजा। पीपी उम्मीदवार कादिर मधु खेल 16,156 वोट खणी कामयाब। नून लीग उम्मीदवार मुफ्ता इस्माइल 15,473 वोट हासिल करे बी नंबर ते। पाबंदी मंडल टीएलपी जो उम्मीदवार मुफ्ती नज़ीर अहमद 11,105 वोट खणी टे नंबर ते रहियो। पीएसपी जे मुस्तफ़ा कमाल 9,227 वोट हासिल कया। पीटीआई उम्मीदवार अमजद आफरीदी 8,922 वोट खणी सघियो ऐं एमक्यूएम पाकिस्तान 6 नंबर ते रही। कराची वासियुनि जूं महिरबानियूं एनए 249 ते कामयाबी खां पोइ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ट्वीट पैगाम। नून लीग अगवान मरियम नवाज़ पारां कराची तक एनए 249 जी चूंडुनि खे चोरी करण जो इल्ज़ाम। छा हिते बि कोहीड़ो थी वियो हो जो अमलो एतिरो देर सां पहुतो। इलेक्शन कमीशन खे नतीजा रोकण खपनि। नून लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ जो ट्वीट चवे थी इलेक्शन कमीशन रिज़ल्ट न बि रोके त ही कामयाबी आरज़ी हूंदी। वोट खे इज़त मिली आहे ऐं मिलंदी रहंदी। ही सीट जल्द नून लीग वटि वापसि ईंदी। वज़ीर आज़म इमरान खान बशीर मेमण पारां लगायल इल्ज़ाम रद्द करे छॾिया। संदसि चवणु आहे त बशीर मेमण जा इल्ज़ाम बेबुनियाद ऐं कूड़ा आहिनि। बशीर मेमण खे कॾहिं बि जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जे केस या जाच बाबति न चयो। रेफरेंस फाइल करण जो कमु बशीर मेमण जो हो ई न त उन खे छो चवंदुसि। बशीर मेमण खे रुगो ख्वाजा आसिफ जी अकामी जी जाच जो चयो हो। जहांगीर तरीन जे मामले ते मुलाक़ात लाइ आयल वफ़द जुडिशियल कमीशन ठाहिण जो चयो। जहांगीर तरीन मामले ते इंसाफ़ थींदो। वज़ीर आज़म जूं सीनियर सहाफ़िन ऐं एंकर पर्सन सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। नेशनल कमांड एंड कंट्रोल सेंटर मूजिब 10 मई खां 15 मई ताईं ईद उल फितर जी मोकलुनि जो ऐलान करे छॾियो। एनसीओसी जे इजलास में 40 खां 49 सालनि जे शहरनि जी कोरोना वैक्सीनेशन 3 मई खां शुरू करण जो फ़ैसिलो। आलमी उॾामूं 5 खां 20 मई ताईं घटायूं वेंदियूं। ऑक्सीजन सिलेंडर्स जी दरामद जी बि मंज़ूरी ॾिनी वई। ऑक्सीजन जी बहितर फ़राहमी लाइ मिस्री शाह जी स्क्रीप इंडस्ट्री खे बंदि करण जो बि फ़ैसिलो कयो वियो। ईद राति बाज़ारुनि ते पाबंदी हूंदी। ईद लाइ इज़ाफ़ी रेलगाॾियूं 7 मई ताईं हलंदियूं। इंटरसिटी ट्रांसपोर्ट ते 8 खां 16 मई ताईं मुकमल पाबंदी हूंदी। ऐं डंडोलार में लॉकअप अंदर बाबर खानज़ादो जे फौत थियण वारो मामलो। डीआईजी नवाब शाह मज़हर नवाज़ शेख आईजी सिंध खे 6 सुफ़्हनि ते बदल जांच रिपोर्ट उमाणे छॾी। डीआईजी डीएसपी सीआईए उस्मान लिगारी ऐं इम्तियाज़ डोमकी समेत ॿियनि एहलकारनि खे बि वाक़िए जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। जांच रिपोर्ट मूजिब बाबर खानज़ादा खे मैनपुरी जे कूड़े केस में गिरफ़्तार कयो वियो हो।